नासिर नसीराबाद में PhD टेस्ट पास उम्मीदवारन पारा ऑर्डर न मिलण ते अनोखो एहतजाज कयो वियो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर الابخش قريشي। जी नाज़रीन, बिल्कुल इन वक्त नसीराबाद तालका प्रेस क्लब जे अॻियां ही 2009 में उहे उम्मीदवार आहिनि जिन सिंध यूनिवर्सिटी जे इंतज़ाम हेठि प्राइमरी उस्ताद जी टेस्ट ॾिनी ऐं हिननि 60 सैकड़ो खां मथे मार्कूं खयूं, पर 11 साल गुज़रण बावजूदि हिननि खे ऑफर ऑर्डर नथा मिलनि ऐं ही मुसलसल सरापा एहतजाज आहिनि। अॼु हिननि अनोखो एहतजाज कयो आहे, रिढ आंदी आहे ऐं हिननि जो चवणु आहे त वॼाईंदे वरह थिया, रिढ ॾाढो रबाब पर रिढ जी ॿोली साॻी ॿिए। हिननि जो मक़सदु चवणु आहे त हुकुमरान असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। अचो खाइनि मालूम करियूं त अॼु ही रिढ कया आहिनि, हिन अनोखे एहतजाज जो छा मक़सदु आहे। असां मुसलसिल साईं जेको एहतजाज कंदा था अचूं, हिननि जे कन ते जूं बि नथी चुरे हुकुमराननि जे। असां पंहिंजा बचनि खपाइण जा होका ॾिना, पंहिंजा बचा खपायूं, हिननि खे पैसा ॾियूं, असांखे नौकिरी ॾियनि, उहो बि तदारक नथो थिए। असां नवदुर हाउस ते बिलाल भुट्टो साहब ॾाढो बि एहतजाज कयो, मौक़ूफ़ रखियो। असां पीपल पार्टी जे चेयरमैन खे वरी बि अर्ज़ आहे गुज़ारिश था कयूं, असां रिढ कया आहियूं, हीउ अनोखो एहतजाज करे असां गुज़िरियल 11 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं, पर हुकूमत जे कन ते का बि जूं नथी चुरे ऐं हिननि खे असांजो को एहसास कोन थो थिए। जाली भर्तियुनि वारी जांच कराए असांखे पंहिंजो हक़ ॾियारे ऐं असांखे पंहिंजो हिन फाका कचहरी ज़िंदगी खां असांजे बचनि खे बचायो वञे। रिढ अॻियां रबाब वॼाईंदे वरिया थिया। हींअर असां पाकिस्तान पीपल्स पार्टी मुसलसिल 13-14 सालनि खां इक़्तिदार में रही आहे। असां बि 11 सालनि खां वठी एहतजाज कंदा पिया अचूं, पर असांजी सिंध हुकूमत खे अफ़सोस जो हींअर ताईं कुझु बि नज़र नथो अचे। असां ही पाकिस्तान पीपल्स पार्टी वारा रोटी कपिड़े मकान जी ॻाल्हि त कनि था, पर असां बेरोज़गारनि जो उन्हनि खे ख़्यालु न आहे। असांजे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। असां पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो जे सां बि मिलिया आहियूं। उनजे जेसीं ताईं संदन मुतालबा तस्लीम न थींदा, खेनि रोज़गार न मिलंदो, तेसीं ताईं हिननि जो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कल्हौड़ो सां गॾु الابخش قريشي, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद। नाज़रीन, ख़बरुनि में अपडेट जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, वठूं था हिकु ब्रेक खां पोइ ॿीहर हाज़िर थींदासीं।